कंबर मां ख़बर शेयर कंदासीं। अवामी तहरीक जे मर्कज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन बैसर शहीद बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब पहुंची प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। उहा अवामी तहरीक सिंधियाणी तहरीक तरफ़ां 16 नवंबर ते कराची में हिक पुरअमन एहतजाजी मार्च कई वई हैदराबाद में। उहा मार्च जेकी नई 26 आइनी तरमीम ऐं 27 आइनी तरमीम जे ख़िलाफ़, सिंध खे टुकड़ा टुकड़ा करण जे ख़िलाफ़ ऐं कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ हुई। सिंध में जेकी मादनी वसीलनि जी खुलट आहे उन जे ख़िलाफ़ सिंधियाणी तहरीक जी बिलावल भुट्टो ज़रदारी जी गवर्नमेंट आहे। असीं सम्झूं था त हिकु प्रो इस्टेब्लिशमेंट जेकी गवर्नमेंट आहे हिन वक़्तु हुननि जमहूरियत जा उसूलनि खे पायमाल करे मिनी मार्शल लॉ सिंध में मथां लागू करे छॾी आहे। अॼु जेको आहे सो पुरअमन एहतजाज कंदड़ कराची में IBA पास टेस्ट पास जेके शागिर्द आहे उन्हनि जे मथां जेको वहशाणो तशदुद कयो वियो आहे, उहे सम्झूं था त आमिरत जी यादि ॾियारे रहिया आहिनि। ऐं सभई असां सम्झूं था सिंध जो पुरअमन माण्हू सम्झे थो, अवामी तहरीक सम्झे थी त सिंध जी जेकी हुकूमत तर्ज़ अमल आहे उहो आमराना आहे ऐं ही पंहिंजी जमहूरियत जो जेको आहे चोगो पाए ऐं माण्हुनि खे बेवकूफ़ कनि था। हिकु त माण्हुनि सां इस्तहसाल थिए थो, माण्हुनि सां अमुन नथा ॾियनि। सिंध जो माण्हू अमुन लाइ तड़पी रहियो आहे। अॼु ॾींहं ताईं प्रिया कुमारी था ऐं हिननि जेकी 28वीं तरमीम जेकी प्रपोज आणणु चाहिनि था उन सां सिंध खे 3 टुकर करणु चाहिनि था। पर सिंध जो माण्हू, सिंध जो ज़मीर, सिंध जो ख़मीर, सिंध जो शऊर हिननि खे इन